हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। जीअं तव्हांखे ख़बर आहे, छंछरु ऐं आचर ॾींहुं कथा तव्हांखे ॿिनि भाॻनि में हासिल थींदी। दृष्टनाथ रावण जी कन्या जो पहिरियों भाग। रावण जे जीवन जो चरित्र में लिखियल आहे त महाराजा जनक राति जे 3 फेर में पंहिंजो रूप बदिलाए जासूसी करण लाइ शहर में घुमी रहियो हो। घुमंदे घुमंदे हिकिड़े हंधि छा थो ॾिसे त हिकु माई जो हिकु नंढो ॿारु 6 महीननि जी उमिरि जो माई जा थण दाए रहियो आहे। माई हिन खे हर थण छॾाइण जी कोशिशि करे रही आहे त बि बालक छॾण जो न पियो करे। अहिड़ी तरह माई जा थण वरी चुसींदो ॾिसे रस्ते ते हिकु ॿी पतिव्रता स्त्री खलण लॻी। तंहिं ते सिपाही जे वेस में घुमंदे राजा जनक उन माई खां खलण जो सबबु पुछियो। माई चवणु लॻी त मूंखे एतिरो वक़्तु न आहे जो मां हिन बालक ऐं संदसि माता जी कथा तोखे ॿुधायां। राजा माई खे चवणु लॻो त छा जे करे तोखे एतिरो वक़्तु कोन आहे जो तूं हिननि जो वर्तांत ॿुधाए न थी सघे। अहिड़ी तरह तोखे अहिड़ी कहिड़ी तकड़ आहे केॾां थी वञे। माई जवाबु ॾिनो त अॼु मुंहिंजे मरण जो टाइम आहे, मरण जो ॾींहुं आहे। मां नदी ते सनानु करण लाइ वञी रही आहियां ऐं सनानु करे नदी तां पंहिंजे पति जे सनान लाइ पाणी जो घड़ो भरे जॾहिं वापसि घरु पहुचंदसि न, तॾहिं घर जी छित मुंहिंजे मथां किरंदी ऐं मां मरी वेंदुसि। उन करे मां जेतिरो थी सघे ओतिरो सवेर सनानु करे पति खे सनानु कराए कुझु ईश्वर जो भोजन करे वठां त ॾाढो चङो थींदो। इन करे मूंखे इहा कथा ॿुधाइण जी फ़ुर्सत न आहे। ईअं ई चई माई रवानी थी ऐं राजा जनक बि उन ई माई जे पोयां वियो ऐं दिलि में चवणु लॻो, ॾिसां त माई बराबरि सच थी चवे छा। राजा आख़िर वञी माई खे रोकियो ऐं चवणु लॻो त मां राजा जनक आहियां। तोखां पुछणु चाहियां थो त तोखे कीअं पतो पियो त अॼु तुंहिंजी मौत थींदी, अॼु तुंहिंजे मथां दीवार या छित किरंदी। तंहिं ते माई जवाबु ॾिनो त मां पतिव्रता धर्म जी प्रभाव सां मुस्तक़बिल जो हाल ॼाणा थी। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे फ्यूचर में मुसीबत छा थींदो। तंहिं ते राजा जनक वरी चयसि त पोइ उन मौत खां बची छो नथी सघे, तूं घर ई न वञ, तुंहिंजे मथां छित किरंदी न ऐं तंहिंजे करे ई तूं मरंदीअ। तूं ईअं कर, घर ई न वञ, तूं घर ई छो थी वञे। माई जवाबु ॾिनो त भावी अमट आहे, उन जे अॻियां कंहिंजो बि बल हली नथो सघे। तंहिं ते राजा चयसि त कंहिं देवता या ईश्वर कोटि में आयल ब्रह्मा विष्णु महेश आदि जे वस त ज़रूरु हली सघंदी हूंदी। पोइ भावी हलाइण वारा उहे ई त न, उहे त ज़रूरु भावी खे मिटाए सघंदा। पतिव्रता स्त्री जवाबु ॾिनो त भावी जे अॻियां कंहिंजो वस नथो हली सघे। इन जी कथाऊं उन जे बारे में भगत तिरुचन खे डिटेल में ॿुधायो पाण खे, जंहिंजूं भावी जे मथां पाण मुख़्तलिफ़ कथाऊं ॿुधियूं आहिनि। भॻवान जे मथां, इंसाननि जे मथां, पक्षियुनि जे मथां, चंड मथां, पर कंहिंजो बि दोष या भावी जे करे भावी हटी न सघी। भॻवानु राम वियो हली, भॻवानु राम त पाण भॻवानु हो, तॾहिं बि हुन कष्ट सठा 14 साल वनवास कटियो।
पांडवनि थी करे त पाण भॻवानु हो, तॾहिं बि हुन पूरी ज़िंदगी सफ़र कयो, महिनत कई, मुश्किलातुनि जो सामनो कयो। रावण जेको त अमर हो, हू सम्झंदो हो, पर भावी जे करे उहो मरी वियो। शिशुपाल उहो बि सम्झंदो आऊं अमर आहियां, छो त हुनखे वरदान मिलियल हो, जॾहिं बि तूं कृष्ण जे बारे में ग़लति ॻाल्हाईंदे या कृष्ण जे करे ग़लती कंदे न, तॾहिं जॾहिं तुंहिंजी 100 ग़लतियूं पूरियूं थींदियूं तॾहिं तोखे मौत ईंदी। हिन छा कयो, पंहिंजे जिस्म जे मथां 100 पंख हणी छॾियाईं, मोर जे पंख हणी छॾियाईं, माना एज़ अ काउंटिंग पर्पस। हिते पंखियुनि जी जेका कुझु ॿियो बि हूंदो, पर हिन छा कयो, जॾहिं ग़लती कंदो हो न, हिकिड़ो पंख कढी उॾाए ॾींदो हुओ, उछले छॾींदो हुओ, पर हिकु ॾींहुं अहिड़ो आयो, भावी जे वस हिन सभु पंख उॾाए छॾिया, कढी छॾिया, ग़लतियूं करे करे, तॾहिं हुननि जी मौत आई। मतिलबु त कीअं कई अहिड़ा मिसाल थी चुका आहिनि ऐं कई पिया थींदा, पर भावी कंहिंखां बि न डरंदी। तंहिं ते राजा चयसि त ॿियो बि को अहिड़ो मिसाल ॿुधा जो उपाय करण ते बि भावी न डरे। अगरि पाण को कमु कयूं या हुनखे बचण जी कोशिशि कयूं तॾहिं भावी न डरे। तंहिं ते उन ई पतिव्रता माईअ हिन तरह वर्तान करे ॿुधायसि त रावण खे हिकु कन्या पैदा थियण वारी आहे, जा बंगीअ जे पुट सां परणाए वेंदी। अनेक उपाय करण सां बि भावी न डरंदी। जेकॾहिं तोखे विश्वास न आहे त वञी ॾिसजांइ। एतिरो चई उहा पतिव्रता स्त्री हली वई ऐं राजा जनक बि ॻाल्हि खे सच साक्षात करण लाइ माई जे पोयां वियो। जय सियाराम। हिन कथा जो पहिरियों भाग हिते समाप्त थियो। अगरि तव्हांखे अॻियां ॿुधणो आहे अॻियां छा थियो, रावण जी धीअ जी शादी थी कंहिं बंगीअ सां या कोन, बंगी सां थी त रावण छा कहिड़ा उपाय कया हुन खां बचण लाइ, पर भावी जो केतिरो ज़ोर लॻो। अगरि हिन सभिनी जे बारे में तव्हांखे ॿुधणो आहे त असां सां गॾु जुड़िया रहो ऐं कथा मां लापरायो। हीअ सभु तव्हांखे ॿिए भाग में हासिलु थींदो। अगरि तव्हां असांजो पुराणियूं वीडियो, असांजो पुराणो ज्ञान कोन ॿुधो आहे ऐं तव्हां ॿुधणु चाहियो था त तव्हां असांजे यूट्यूब चैनल आत्मज्ञान ते विज़िट करे सघो था, जिते तव्हांखे श्रीमद भागवत ऐं पुराणिक कथा हू तव्हांखे हासिलु थींदियूं। तो जय सियाराम।